अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हवेली ड्रामे जे हवाले सां हिकु वॾी ख़बर। दोस्तों, हवेली ड्रामे जी पूरी अॼु तव्हांखे तारीख़ ॿुधाईंदासीं त कहिड़े टाइम कहिड़ी तारीख़ ते हवेली ड्रामो कहिड़े चैनल ते रिलीज़ थींदो ऐं स्टार्ट थींदो। अॼु तव्हांजे लाइ हिकु वॾी अपडेट आंदी आहे। हवेली ड्रामो दोस्तों हिन जेको सूमरु जेको अची रहियो आहे, अॼु जुमे जो ॾियारो आहे। सूमरु हिन ते जेको आहे पको स्टार्ट थी वेंदो। इन जी तारीख़ टाइम मिली चुको आहे। हिन सूमर खां KTN एंटरटेनमेंट ते हवेली ड्रामो वॾे धमाके सां स्टार्ट थी वेंदो ऐं इन जी जेको आहे कहाणी तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुका आहियूं। चाचे ऐं भाइटियो यानी असद कुरैशी ऐं आज़म मेंगल पग ते इन्हनि जो जहिड़ो आहे। इन ड्रामे में अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे। ज़मीननि ते पग ते चाचो चए थो मां पग ॿधां, त भाइटियो चए थो मां वॾो थियां। अहिड़े हिसाब सां इन हवेली ड्रामे में कहाणी ॾिनी वई आहे, जेका हिन टाइम जिथे किथे माहौल इहो ई लॻो पियो आहे। दोस्तों, हिन सूमर खां इंशाअल्लाह ड्रामे जी पहिरीं एपिसोड रिलीज़ कई वेंदी ऐं तव्हांखे जल्द अज जल्द ही ड्रामो KTN एंटरटेनमेंट प्लेटफॉर्म ते ॾिसण वटां मिलंदो। हर अपडेट बर वक़्तु दोस्तों असां तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं। उदासी TV यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। इन वीडियो खे बि लाइक करे छॾियो।